पोइ जुमे ते तव्हांजी खिदमत में मौजू रखियो हुयो, वो थी सके तो किन दोस्तन के चंगो भी लगो हुजे, वरी कंहिंखे परेशान भी कयो हुजे, पर यार मुसलमान के हुजूर जी शरीयत बुधी परेशान थियण न खपे, रसूलुल्लाह जो हुक्म बुधी परेशान थियण न खपे। इस्लाम नालो ही इन शइ जो त पंहिंजो ख्वाहिशूं अल्लाह अल्लाह जे हबीब जी बारगाह में झुकाए छॾ। मुझी छा हैसियत, न न न न, जॾहिं मुझी ख्वाहिश जे अॻियां मूंखे करीम आका अलैहिस्सलाम जी शरीयत जो पैगाम पची वियो, हुजूर जे शरीयत जे नौकर तव्हांजे अॻियां रसूलुल्लाह जी ज़ात जो पैगाम रखियो, दादा मुझे महबूब ही हुकुम कयो आहे त हाणे मुंहिंजूं समूरनि ख्वाहिशनि खे दफ़न थी वञणु खपे त मुझे मदीने वारे साईं जो हुकुम मुझे रखियनि ते। इस्लाम के बारे में, इस्लामी अहकामात के बारे में, कुरान के पैगाम ते, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैगाम ते हिकड़े मुसलमान के लाए झुकाए नथो तो उनके दिल में तकलीफ थे। हाँ इहो थी सके थो त जेकॾहिं को गुनाहगार इंसान आ तो पोइ पंहिंजी कोताही खे तस्लीम करे तो रसूलुल्लाह जो पैगाम ही आ, अल्लाह जो पैगाम ही आ, कुरान जो पैगाम ही आ, इस्लाम जो पैगाम ही आ। पर यार असां खां कोताही थी वई, रब जी बारगाह में तौबा था कयूं, आए मुंहिंजा रब तुझी बारगाह में तुझे हबीब के वसीलो बणाए तौबा था कयूं तो मुंहिंजा रब इहा कोताही माफ़ कर, अॻिते जे लाइ इहा कोताही न कंदुसि। बग़ावत रब खे क़बूल न आहे। बाबा जी अलामा ख़ादिम साहब फरमाईंदा त गुनाहगार जे लाइ माफ़ी आहे, बाग़ी ऐं बग़ावत वारे जे लाइ माफ़ी न आहे। अल्लाह बग़ावत ऐं सरकश जे लाइ जहन्नम पैदा कई आहे, बाक़ी गुनाहगारनि जे लाइ जेके गुनाह कनि, गुनाह खां बाद में चवनि या रब्बे या रब्बे या रब्बे, ओ मुंहिंजा रब मूंखे बख़्श। अल्लाह फरिश्तनि खे चवंदो आहे फरिश्तो ॾिसो त सही आहे गुनाहगार, पर ख़बर अथसि त माफ़ करण वारो मां रब ई आहियां। हुज़ूर साहिब फरमाए तो रब चवंदो फरिश्तो गवाह थी वञो, उनखे माफ़ करे छॾियो। वरी गुनाह थी वेंदो आहे, वरी बारगाह में तो मालिक तोखे त ख़बर आहे मां इंसान आहियां, तोखे त ख़बर आहे मूंखां ग़लती थी वई, मालिक तू न बख़्शीने कंहिंजे दरवाज़े ते वेंदुसि। अल्लाह फरिश्तनि खे चवंदो फरिश्तो ॾिसो 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 वरी गुनाह कयो अथसि, पर वरी यकीन अथसि त बख़्शण वारो मुंहिंजो रब ई आहे, मूं इनखे इनजी तौबा जे करे बख़्शे छॾियो। महबूब साहिब फरमाइनि था वरी टियों भेरो ईंदो आहे, वरी गुनाह कंदो आहे, वरी महबूब पंहिंजे रब करीम जी बारगाह में झुकंदो आहे, वरी चवंदो आहे मालिक आहियां इंसान आहियां, गुनाहगार आहियां, भोलू आहियां, बार बार भुलिजी पवंदो आहियां, भुलकड़ आहियां, मुंहिंजा मालिक तू न बख़्शींदे, ॿियो कुदर आहे ई कोन, तू रब आहे मुंहिंजो, तू त करीम आहे, तुंहिंजी त सिफ़त रहमान आहे, तुंहिंजी त सिफ़त रहीम आहे। महबूब जी ज़ात फरमाइनि था रब वरी फरिश्तनि खे चवंदो आहे फरिश्तो ॾिसो ॾिसो नाफ़रमानी करे थो, गुनाह करे थो, इंसान हुजण जे नाते गुनाह थियनिसि था, पर वरी बि मुंहिंजी बारगाह में अची मूंखे ई चवे थो, छो त हिन जो यकीन आहे त बख़्शण वारो रब ई आहे। महबूब फरमाइनि था वरी अल्लाह जी ज़ात उनखे माफ़ करे छॾींदो आहे। सो गुनाह थी वञे त उन ते दिलेरी न कजे, निमाज़ नथो पढ़े दिलेरी न कबी, रोज़ो नथो रखे दिलेरी न कबी, दीन जे ख़िलाफ़ दिलेरी न कबी, चइबो ओ गुनाहगार पंहिंजे रब जी बारगाह में बि अची करे झुकबो, मालिक तू बेनियाज़ आहे, वो बेॾो बेनियाज़ आहे, तुंहिंजी अख मंझां पशेमानी जो लुड़क अञा वही तुंहिंजी गल ते बि कोन पहुचंदो आहे, रब जी ज़ात तुंहिंजे गुनाह खे माफ़ करे छॾींदो आहे। सो हिकिड़े मुसलमान जो कम इहो आहे त उनजी समूरी ज़िंदगी इस्लाम जे मुताबिक़ हुजे, चाहे ख़ुशी जो वक़्तु हुजे चाहे ग़मी जो वक़्तु हुजे, मुसलमान जी ज़िंदगी ऐन शरीयत जे मुताबिक़ हुजे।